खैरपुर में खबर ॾींदा हलूं त शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी में उस्ताद जी तंज़ीम स्लोट पारां प्रोफेसर मसीहुल्लाह जतोई मथां थियल कातलाने हमले जी जवाबदारनि जी गिरफ्तारी ऐं उस्तादनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ यूनिवर्सिटी अंदर रैली कढी एडमिन बिलाकारो धारणो हयो वियो। धारणे जी अॻवानी प्रोफेसर इख्तियार गमरो, डॉक्टर अमीर चांडियो, प्रोफेसर अशरत मीराणी, डॉक्टर मसीहुल्लाह जतोई, मुश्ताक जखराणी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। यूनिवर्सिटी अंदर उस्ताद गैर महफ़ूज़ आहिनि। शागिर्दनि सां गॾु ॿाहिरियां माण्हू अची उस्तादनि सां बदतमीज़ी करे रहिया आहिनि। लखें रुपया यूनिवर्सिटी जी सिक्योरिटी ते ख़र्च करण बावजूद यूनिवर्सिटी अंदर गुंडागर्दी अरूज ते आहे। कुछ ॾींहं अॻु प्रोफेसर मसीहुल्लाह जतोई मथां तशद्दुद करे अगवा जी कोशिश करण वारी FIR थाने ते दाख़िल हुजण बावजूद जवाबदार गिरफ्तार न थी सघिया आहिनि। मुज़ाहिरनि वधीक चयो त हमलो कंदड़ जवाबदार गिरफ्तार न हुजण करे सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं यूनिवर्सिटी अंदर अची उस्तादनि खे धमकाए ऐं हरासा करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त प्रोफेसर ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वञे ऐं यूनिवर्सिटी जे उस्तादनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।